तुझी या हिम्मत की थी जो मुझे गाड़ी जे सामो गाड़ी बिहारी तई। हटाए गाड़ी। अड़ो हशर कंदो साए राज दिसंदी। रस्तो सरकारी आ सालार खान यो तो इत्तेफाक थियो जो केस मुते पी वियो ऐं मां घणो वक्त जेल में रहस। हाणे मां पहाड़ थी बाहर निकतो आहियां। हाणे तुझियूं ये चालाकियूं न हलंदियूं सालार खान। हाणे मूं में जुर्रत बाहे ऐं हिम्मत बाहे। मां तुझो एड़ो हशर कंदुस जो तू याद रखंदे। तू मुझे अशर नशर कंदे जेकॾहिं मां चाहियां तो हिते जो हिते हींअर दफ़न करे छॾियां। दफ़न त हाणे तूं थींदे सालार खान। तोसां नवां पुराणा हिसाब करणा आहिनि। तूं मुझे बिन भाइरनि जो कातिल आहीं। मां तोखे न छॾींदुसि। मां तोखे कानून जे कटहड़े में अहिड़ो तकील ईंदुसि जो तूं चरियो थी वेंदे। जॾहिं उहो वक़्तु आयो त ॾिसी वठंदासीं। फिलहाल मुंहिंजे रस्ते तां गाड़ी हटाए। हटाए गाड़ी। गाड़ी तूं हटा। मुंहिंजे गाॾीअ जो रिवर्स गियर ख़राब आहे। ॾिसां थो त कीअं नथी तुंहिंजी गाड़ी हटे। पर कहिड़ा हाल अथई? घणनि ॾींहंनि खां पोइ ज़ाहिर थियो आहे। किथे रहंदो आहीं अॼुकल्ह? यार हाल ठीक न है। मुझे जिगरी यार सुल्तान है उनजो चाचो मलूक गिरफ्तार थी है। कहिड़े ॾोह में? चोरीअ जे ॾोह में। पर फिक्र छो थो करी? तो वारे हद जो सूबेदार असांजो यार आ। तुंहिंजो यार त असांजो यार। हिकु कलाक में ॾिस त आज़ाद थी वेंदो न। भला कंहिंजूं बकीरूं तो वारे यार चोरी कयूं आहिनि? सच पुछो न त मुंहिंजो दोस्त चोर न आहे। मिड़ई वॾेरे चालबाज़ी करे हुनखे फासायो। तो वारे वॾेरे जी त वंगार असां वेही आया आहियूं। किथे यो ॾोह असां खां त कोन थी वियो आहे। का ॻाल्हि न आहे। तव्हां मुंहिंजा ॾोही न आहियो। इहो सभु अणॼाणा ई में थियो आहे। असुलु ॾोही मुंहिंजो आहे सालार खान। इन सालार खान खे त मां ॾिसंदुसि चङी तरह। पर हू चई छॾियो सम्झ लोह ते लीक अची वई। हल तली सूबेदार था ॻाल्हायूं था। वाह चरस नाई चॉकलेट आहे। जेको पींदो वो मथे हूंदो। जेको न पींदो हेठि। चार त मज़ो अथसि। कलंदर हक हक। छोकरा वेठो आहीं न? हाँ चाची ॾिसण बाक़ी वेठा हूं सरेआम। शाबाश मुंहिंजा बच्चा। ॿुध ही छोरी त ॿाहिरि न निकिती आहे न? ज़ाली पैदा न आहियां मां। सौ बिया स्थिति खणे मां त बशूअ खे ख़बर पइजी वञे ऐं पूरो करे छॾे। आखे पची वेठो आहियां। हाँ वॾी ॻाल्हि आहे। इहा छोरी चुप करे वेहण वारी त आहे ई कोन। प्रिय त छा मां पर प्रिय जो आवाज़ भी ॿाहिरि न निकितो। वेचारी हप कयूं कंहिं न कंहिं कुंड में वेठी हूंदी भले ॾिसेसि। आहे न हाणे अंदरां त को बि आवाज़ कोन थो अचे जो खणी मां सम्झां त सुरॿाहट आहे। बशू तूं हिते वेठो मज़े सां नशा पता करी। हाँ वो छोरी निकिरी त कान वई? तूं बि अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदी आहीं। मां मवाली ज़रूर आहियां पर अंधो त न आहियां न। नो ब्लाइंड। हितां निकिरे हा त नज़र अचे हा नी। को बि मसलो कोन्हे। दरवाज़ो त बराबर बंदि आहे पर अलाए छो मुंहिंजी दिलि थी चए त इहा छोरी पिरे निकिरी वई। पर मुंहिंजी दिलि थी चए त पिरे नाहे निकिती। तूं परेशान न थी। डोंट वरी मां। चङो आऊं दरवाज़ो खोले ॾिसांसि थी। ॾिसेसि मां ॾिसेसि।
बशू अम्मा अछो ना बशू हाय हाय रे असा कर दियो ओ बशू तू बैठो हिते नशा पता करी ही ॾिस त सही छोकरी आहे किथे भॼी वई अम्मा जे केर बि न आहे त पोइ मां कीअं ॾिसां को अंदरि हुजे त हुनखे ॾिसां न ऐं पहिरियों हितां निकिरी वई छोरी वई अम्मा निकिरी वई त वञी धूड़ पाए अजायो असांजे हिसे जूं बि 2 मानियूं खाई वञे हा पोइ मां सॼी राति बुख ते न सुम्ही सघां न वेही सघां अरे वारो कर उथी वञी छोकिरी खे ॻोल्ही अच हिकिड़ो मिंट हे आख़िरी कश हणा त पोइ बाक़ाइदे ॻोल्हियांसि थो अरे मोली छोकिरी भॼी वई आहे हू वञी असां ते केस कंदी इहो त शायदि ग़लति थींदो अव्हां जे इहा ॻाल्हि आहे त पोइ मां हाणे ई थो वञांसि पर मां वञा त सही पर वञा केॾां वञी धूड़ पा तूं वञी ॾिस त किथे न किथे त हूंदी न मिली वेंदी हली न करे मोल हुजे आसरनि में वञा मड़े चोटना आहिनि हला बि ॾिस ॾाइण खे त आहे किथे मां ॾिस तव्हां जेको कमु चयो असां करे छॾियो आहे हाणे ख़र्ची करे त असां वञूं ख़र्चूं खोड़ कमु त तव्हां वाक़ई ॾाढो भलो कयो आहे पर मानी खाई पोइ वञो न रे सर असां हाणे हलूं था असांखे ॿिया कम बि खोड़ा भला जेकॾहिं मानी नथा खाओ त पोइ चांहि पी वञो ऐं ॿाहिरि नौकर मुंहिंजो वेठो अथव तव्हां हुन खां पंहिंजी ख़र्ची वठी वञो महिरबानी रे सर बाबा उदास छो आहे हौसलो कर ही जिंदगी त दुखन सुखन जी सूंह आहे अॼु जेकॾहिं ॾुखिया ॾींहं आहिनि त अलाह कंदो सुभाणे सुखिया ॾींहं बि ईंदा पर पुट दर्द मुंड ईअं था अचनि जीअं देस मुंहिंजे ते रोज़ धारिया था अचनि ग़रीब जी ज़िंदगी में सुखिया ॾींहं न आहिनि ईंदा पुट असां त ॾुखियनि जो ठीको खणी छॾियो आहे न बाबा हिम्मत न हार वॾड़ा चई विया आहिनि त हिम्मत मर्दा मदद खुदा भले असां सां गॾु केर बि कोन हुजे पर पंहिंजो ईमान ऐं क़ीदो आहे त असांजो रब असां सां गॾु आहे पर पुट मां हाणे छा कयां हाणे त उमेदूं बि मरी वयूं आहिनि मुंहिंजी त अखियुनि जो पाणी बि सुकी वियो आहे मूं वटि त रोअण जे लाइ लुड़क बि न आहिनि रहिया रब वॾो आहे ही आज़माइश जी घड़ी भी गुजरी वेंदी या अल्लाह हिकु त मूंखे पैदा न करी आहे पैदा कई त ग़रीब न करी आहे ये ग़रीब कई त धीअर न ॾिया ये धीअर ॾिनई त संभालण जो हौसलो बि ॾिया बाबा तू परेशान छो तो थी पर वो अञा जिंदा है अल्लाह कंदो न्याणियूं पंहिंजे घर तड़ वारियूं थी वेंदियूं अल्लाह मां छो उमेद न थिए थी बा पर पुट हाणे न दिलि में सहप न आहे मां सदोरी जा लुड़क थो ॾिसां त मुंहिंजी दिलि डरी थी पवे हुन जा लुड़क खंजर बणिजी मुंहिंजे कमज़ोर सीने में लही था वञनि बाबा परेशान न थी अल्लाह ते रख अल्लाह कादिर करीम है अदी मूंखे कुछ पैसा घुर्जनि हाँ तो पोइ एटीएम तो वटि आहे न वञी पैसा कढरा वटि मूंखे वधीक पैसा था घुर्जनि मुंहिंजा भाउ जेतिरा पैसा खपाइनि ओतिरा खपी वेंदा तंहिं करे खपाइण न बचाइण सिख अदी मूंखे इहो लेक्चर न ॾे मां तुंहिंजी तकरीर ॿुधण कोन आयो आहियां
मूंखे 10 लख था घुर्जनि, 10 लख। जल्दी कर, मूंखे चेक कटे दे। 10 लख? सालार, तूं 10 लखनि खे छा कंदे? मां तोखे ॿुधाइण मुनासिब नथो सम्झां। हीअ दौलत रुगो तुंहिंजे पीउ जी न, असांजे पीउ जी बि आहे। कारी नागण बणिजी दौलत ते न वेही रह। हाणे असां तोखे वधीक बर्दाश्त न कंदासीं। सालार, आवाज़ हेठि करे ॻाल्हाए। तूं गलो फाड़े मूंसां न ॻाल्हाईंदी कर। मिल्कियत जा हाणे हिसा थींदा ऐं बनी मां सॼी पंहिंजे नाले कराईंदुसि। तूं पंहिंजो हिसो खाई चुकी आहीं। तोखे कुझु बि न मिलंदो। त छा मां इहो बि नथी पुछी सघां त तूं आख़िरी 10 लख ख़र्च किथे कंदे? मां चवां थो चेक बुक सिधी तरह मुंहिंजे हवाले कर। मूंसां घणो बहस न कर। वञ वञी चेक बुक खणी आ। सालार, तूं इहो सुठो नथो करी। असां लाइ इहो ई बहितर आहे त हाणे तो मां जान छॾायूं। वञ वञी चेक बुक खणी आ त धक हणी कयां न धणी हवाले। भाव थी, जलाद न थी। खबर है मुझे, खबर है। वञ वञ, जलाद छुई किथे आहे त जलाद थींदो कीअं आहे। Nonsense girl. वतें थी कामेली आंगुर उड़ामदी। मां तोखे आसमान ते बि ॻोल्हियो। तूं वेंदी कारे? पुॼाएं थो यार मारा बच्चू पाची पैस। अरे हेड़ा केड़ा थी वनी? हल घर छड मासी छड। मां खुदकुशी करे छडींदसि पर हिन मवाली सां शादी न कंदसि। तोखे हिन मवाली सां ही शादी करणी पवंदी। आऊं चवंदी आहियां शराफत सां न त बेइज्जतो कंदी सही। हल घर। Let us go to her. Nonsense. आने के बच्चे ले। हलो अगले में सी तो खबर पड़ी। बाबा जी परेशानी भी पंहिंजी जाइ ते ठीकु आहे, पर मां बि छा कयां? मां बि त मजबूर आहियां। सॼो ॻोठ मां को संग घुरे ई नथो। ईअं न्याणनि खे खारे में त न खणंदासीं। काश अम्मा ज़िंदा हुजे हा, न को असांखे इहा परेशानी थी हा, न ई बाबा रत जा ॻोढ़ा रोया। संग त आख़िर वारिस ऐं गोहर खे ॾियणो आहे, त पोइ छो न वञी तगे खे परचाए। मन मुंहिंजी मिंथ वञी विझे। नादर, तोखे ॾिसां थी त मुंहिंजो अखियूं ठरी थी पवनि। आहियां त तुंहिंजी ज़ाल, पर ज़ाल वारी हैसियत सां मां हिते नथी रहां। हिकु नौकरियाणी जी हैसियत सां मां हिते रहां थी। नौकरियाणी सही, पर तूं मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं त आहीं। मां तोसां गॾु त आहियां। अलाह साईं करे त तुंहिंजो मुंहिंजो साथ सदाईं सलामत हुजे। नादर, ख़बर अथई जॾहिं मां तुंहिंजी ख़िदमत कंदी आहियां मूंखे दिली तौर ते ॾाढी ख़ुशी मिलंदी आहे। मां ॾाढी ख़ुशि थींदी आहियां तुंहिंजो ख़्यालु करे। मां तोसां ॾाढो प्यार कंदी आहियां नादर। बसि अलाह साईं करे त तूं जल्दी ठीकु थी वञी। मुंहिंजो पहिरियां जीअं नादर उहे ई ख़ुशि थी वञी, मूंसां ॻाल्हाए, मूंसां हाल अहिवाल करे, मूंखां ॾुख सूर पुछे। अलाह साईं करे त तूं जल्दी ठीकु थी वञी नादर। न न न न नादर, तोखे चवण जी का बि ज़रूरत न आहे। मां सम्झां थी, मां सभु थी सम्झां त तूं छा थो चवणु चाहीं मूंखे। पाणी
मां तोखे पीआरियां थी पाणी उथी नादिर ही पाणी पी हाणे तूं ठीकु आहीं तूं हाणे बिल्कुलु ठीकु आहीं ओयो अचई तो पियो मोहम्मद सालिह खान जड़ा खान कुत्तो जलसी तो जा मेहमान बाबा दुश्मन भी तॾहिं थींदो आहे न त हुनजी इज़त कई वेंदी आहे चाचो साले त असांजो रत आहे अदा तगिया खान एॾो तकबर बि चङो कोन थई अल्लाह जी लठ बि आवाज़ अथई हुजिया न्याणी जो पी न त ख़बर पवई आहे सालिह खान न्याणियूं तोखे अलाह साईं बख़्शे ॾे मां पुटनि सां ॾाढो ख़ुशि आहियां बाबा बाबा चाचा साले खां हाल अहवाल त वठ तूं अचण सां ई चाचा साले खे तपाए छॾियो आहे पुट मूंखे कावड़ न आहे तगे खे जीअं वणे तीअं चए बाबा जी दिलि में न कजाए बाबा आहे थोरो वात जो छुड़ियो तूं ॿुधाए त कीअं अचणु थियो आहे सभु ख़ैरु आहे पुट तूं सोचो त घणा ॾींहं थी विया आहिनि माइटनि वटां थी अचां हाँ साची माइट छाजा माइट कंहिंजा माइट किथां जा माइट न तूं असांजो कुझु बि कोन लॻी रूबरू वेठो तो असांजे ॻिचीअ में पंहिंजी ज़ोरीअ वेठो असांखे पंहिंजो पाण सां ॻंढी बसि बाबा तोखे त पंहिंजे पराए जो ख़्यालु आहे ई कोन हाणे वारस जे लाइ तोखे केरु संग ॾींदो इहो शुकुर कर त चाचो साले असांजो मिट आहे जेको वारस खे संग थो ॾे बसि हाणे बसि मूंखे तो पटी पढ़ाए तो जहिड़ा सभई मुंहिंजा शागिर्द आहिनि अड़े ईअं नथो चई ईअं नथो चई त तोखे पंहिंजो पेट जो सूर आहे मां सभु सम्झां थो ॿार न आहियां अदा तगिया मां हाणे हलां थो तव्हां ॿई पाण में न विड़ो अस्सलाम वालेकुम हाशिम खान वालेकुम सलाम जे ख़बर परू कीअं आयो आहीं हाशिम खान सालार असां सां सुठो नाहे कयो तॾहिं तव्हां वटि आयो आहियां छा कयो आहे सालार सालार त सदाईं चोरनि वांगुरु ई विढ़ंदो आहे हा सालार सदाईं ईअं ई कयो आहे पर हिन भेरे चाचे मलूक ऐं सुल्तान खे बदिरायो अथसि छा सुल्तान खे बदिरायो अथसि इहो फ़ैसिलो सालार खान खे ॾाढो महांगो पवंदो हाशिम खान फ़िलहाल मां बेवस बणिजी वियो आहियां साण महिरू बि कुझु कोन थी करे सघे हू बि बेवस बणिजी वई आहे तूं फिक्र न कर पुलिस पैसनि लाइ ईअं कंदी आहे पर पाण पुलिस खे हिकु रुपयो बि न ॾींदासीं जेका तव्हांजी मर्ज़ी मूं तव्हांखे आगाही ॾेई छॾी सुल्तान ऐं चाचे मलूक खे हिन करे गिरफ़्तार करायो आहे पिरे जी बशू सां शादी कराई ईअं न थिए जो तव्हां देरि कयो ऐं ज़बरदस्ती पिरे खे बशू सां पाणाए वञे कोशिशि कयां थो करूं तूं फिक्र न कर हाणे इहो मुंहिंजो मसइलो आहे मां सूबेदार सां ॻाल्हायां थो उमेदु अथमि त मुंहिंजो चवणु कंदो ठीकु आहे हाशिम खान पोइ मां हलां थो चङो सदाईं गॾु दुआउनि में यादि सदोरी कहिड़े कलर जी लिपस्टिक लॻायां ही गुलाबी सुठी आहे या ऑरेंज गोरे चेहरे ते नासी सुर्खी ॾाढी सुहिणी लॻंदी ऐं तव्हां नासी रंग हणो माशाल्लाह सां अञा वधीक ख़ूबसूरत लॻंदो बिल्कुलु सही हा नासी कलर ई सुठो लॻंदो पर ॿुध तूं त यार छो न पई थी पिरे जी शादी ते कोन हलंदी छा न साईं मां हाली छा कंदसि चरी अहिड़ा मौक़ा रोज़ रोज़ नाहिनि ईंदा कंहिंजी ख़ुशीअ में शामिल थियणु सवाब जी ॻाल्हि आहे साईं जेकॾहिं मां हलियसि त पोइ नादर साईं जी ख़िदमत केरु कंदो सदोरी नादरी जी ख़िदमत लाइ बानो वेठी आहे तूं तयार थी त हलूं पर पिरे त हिन शादीअ में ख़ुशि न हुई हा हा मूंखे ख़बर आहे पहिरीं ख़ुशि न हुई पर पोइ राज़ी थी वई मूंखे मुरादी ॿुधायो हो पोइ साईं चाचे मलूक ऐं सुल्तान जो इंतज़ारु कनि हा चरी मलूक ऐं सुल्तान अलाए कॾहिं आज़ादु थियनि अकेली छोकिरी कीअं रही सघे हा सुठो कयो मुरादीअ जो बशूअ सां हुन में निकाह बि कराए अच्छा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ साईं मां बि हलां थी चङो तूं वञ जल्दी तयारु थी अचु हूअ बि देरि थी वई आहे ऐं देरि थी वई न त मुरादी जो डांस वांस कोन ॾिसी सघंदासीं बसि साईं मां हींअर वियसि ऐं हींअर आयसि मां जल्दी तयारु थी अचां थी
बाबा ये छा का तैयारी कोन कई थो न बोस्की न पटको न का खुशबू गौर खाना शादी तैयारी कया मां ठीक था आया बाबा साईं अज तहां जी शादी आ गौर जानी शादी त बशुअ जी आ असां त मिड़ई आश्रम में वेठा आहियूं बाबा साईं बशुअ जो त रुगो निकाह वा इन बशुअ खे तव्हां विलायती शराब दे अहिड़ो हेरायो आहे देसी ठरो थो ॾिसे न असल मूड ख़राब थियो वञे से चवे तो देसी शराब को पीअण जी शइ आहे हा गौर हाणे बशू बि तो विलायती पिए हा बाबा से रिढ बि थी अंब खाए रुगो विलायतीअ ते नाहे हेरियो हाणे त रोज़ानो अछड़ी बि पिए थो विलायतीअ मां त खणी जान छॾाए पियो वञे पर हिन अछड़ीअ मां जान कीअं छॾाईंदो रज़वरा पोइ त सौदो सफ़ा सस्तो थिए फिर बि रात जी राणी आहे असल गुलाब जो गुल आहे गुल इन गुल लाइ त ही सॼो चमन सजायो अथमि पर तव्हां पाण खे त कोन सजायो आहे अञा वक़्तु पियो आहे अॼु राति बि ॾाढी देर सां थिए थी लॻे थो त वक़्तु बीही रहियो आहे बाबा साईं पोइ हुकुम कयो त वाच जी सुई 8 कलाक अॻिते करे छॾिया गौर कांटा अॻिते करण सां कुझु कोन थींदो बस इश्क में ये इंतज़ार करना पवंदा आहे पर उहो जी ख़बर ॾे गौर भला वो हमरा आज़ाद तो कोन थिया आहिनि बाबा आज़ाद कीअं थींदा सूबेदार पूरो खोखो मिठाई वरितो आहे पुलिस ते ऐं बिजलीअ ते कॾहिं बि एतबार न कजांइ गौर ये कॾहिं बि ऐं कंहिं बि वक़्तु टंगे सघनि था बाबा साईं सूबेदार ते मूंखे पूरो यकीन आहे इहो मलूक ऐं सुल्तान खे कॾहिं कोन छॾींदो जंहिं मतां इहो परू का गड़बड़ करे बाबा पिरे को परू जी चाचे जी थी आहे जो गड़बड़ कंदो तव्हां फिक्र ई न कयो तयारी कयो अॼु राति तव्हांजी आहे ठीकु आहे गौर तूं वञी हाणे मामले खे ॾिस ऐं हा परू या को ॿियो कंहिं बि क़िस्म जी का बि हरकत करे घटि न कजांइ बाबा दे तव्हांजो हुकुम खपे जेकॾहिं कंहिं बि का गड़बड़ कई ऐं हरकत कई न ज़मीन में ज़िंदा दफ़न कंदोसांसि ठीकु आहे ठीकु आहे सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।